बंद, उर्स बंद, न्याज बंद, हुसैन जी शहादत जा मजलिसूं जिक्र बंद, अली जे जिक्र बंद। अल्लाह ताला चो बंद कर भली, तू रह पाकिस्तान में भल बंद कर, मां भी तुझी CNG बंद, गैस बंद, बिजली बंद, ऐं पेट गड्ढा गारे ते मुल्लो पंद। वाह वाह। पर चो त मरंदा मरी वेंदा से, जिक्र हुसैन जुबान ते जारी होंदो, हुसैन जो बाबे जो जिक्र जारी होंदो, हुसैन जे नाने जो जिक्र जारी होंदो। हाँ असां सुन्नियन जो अकीदो थई। अर्ज पे कयम मौला अली रस्तो वरतो आ, उन हैदरे करार जा बच्चा है, गाजी आवाज जो दिनो अम्मा सैयदा ज़ैनब हजरत इमाम हुसैन अली मकाम जी भेण थी चवे, ओ गाजी अज बाबे वारियूं सिकूं तो लाहे। फरमाए थी हाँ, पर ओ मुझी सरदार, ओ मुझी मुर्शिदियाणी, कदे भा करे न सड़ जाए तो भा करे सड़ क्यों आ, जिंदगी जो रोजो पीवूं जो टोड़े, मां तवा जो भाव काथे भाव सदाए सगा तो, जो तवा जी अम्मा खातून जन्नता मुझी अम्मा केरा। ओ ज़ैनब तवा जो नानो केरा, मुझो नानो केरा, इले जे करे बराबरी को न कंदुस, हुकुमत तवा जो हलंदो, सिर गाजी जो कुर्बान थींदो। अर्ज पे कयूं अली असगर के खयूं। इमाम हुसैन अली मकाम करबला जे मैदान में आया, करबला जे सरजमीन ते आया, चे तो सुञाणियो मां केर आया, हुसैन इब्ने हैदर आया, मुझे हथ में अली असगर बच्चो साणा, जेके पानी जी उन लगी आ, होता चवे ज़ालिम उन पाण के लगी थई, बहानो बचड़े जो थो करे। त हजरत मौला हुसैन पांजे बच्चे जे लाए चादर विछाई, चादर विछाए उन ते सुम्हारे, पान परे थी बीठा, ची मां परे आया, तव्हां इन बचड़े के पानी जा ढुक पियारे। फरमाई हुसैन सवारी मोकिल, उहा भली पिए, उठ पियन, जानवर पियन, पर तुंहिंजे बचड़े लाइ पानी कोन। सवारी जॾहिं इनकार कयो पानी खां, पानी आडो रखियो, सवारी इनकार कयो, हिकड़े यजीदी चयो यार ॾिसो जंहिंखे सवारियूं सुञाणनि पियूं, पियारियो अली असगर के ढुक पानी जो खणी आया, त अली असगर जे चपन जे करीब आंदऊं, चप बंद, रोइण बंद करे, हीअं नेण खणी हुसैन के ॾिसण लॻो। अल्लाह, हे त बचपन खां ई इल्म वारा हुया, बस हीअं जो निहारियई त चई ए यजीदियो पानी खणी वञो, तव्हां पलीतन जो पानी मुंहिंजो बच्चो हुसैन ई नथो पीए, बच्चो अली असगर भी नथो पीए। खणी आयो आ, वरी अंदर खीमन में आयो आ, बीबी शहरबानो जेका मुझे सुने हुसैन जी घरवारी आ, ईरान जी शहजादी असा हुसैन अली मकाम जो निकाह थियो आ, पर कीअं निकाह थियो, और तू जेके कैद करे खणी आया, अमीरुल मोमिनीन उमर जी खिलाफत जो दौर आ, फारूक आजम जी खिलाफत जो दौर आ, जेके औरतूं कैद थियूं उन्हनि में ईरान जी शहजादी भी कैद थी आई आ, सभई औरतूं निकाह करे फलाने पुट फलाने के ॾिनो। जॾहिं शहजादी जो वारो आयो आ त पुछा था करने शहजादी कंहिंजे निकाह में ईंदी, हजरत अमीरुल उमर फारूक आजम फरमायो शहजादी जान जो निकाह शहजादे सां थींदो, छो जो असांजो शहजादो हुसैन आ। ईरान जी शहजादी असां इमाम हुसैन जो निकाह थियो आ, निकाह पढ़ाइण वारो उमर फारूक आ। छो न तो चवी सुभान अल्लाह, थोरो ॾाढे चओ हाय।
वाह वाह। फारूक आजम छा कयो चई यार मदीने जे ॿारनि खे कपड़ा ढकाइणा आहिनि। वॾो कपड़ो घुरायई अमीरुल मोमिनीन कपड़ो करे करे सभिनी खे पाराए पियो। हुसैन ऐं हसन बीठा हुजनि चयूं अमीरुल मोमिनीन हसन हुसैन के कपड़ा कीअं हे कपड़ा न हे शहजादा आहिनि हिननि जे लाइ कपड़नि जे लाइ मां गुलाम मोकिलियो आहे जेको ॿाहिरि मुल्क खां कपड़ो घुरायो अथमि हिननि खे हे कपड़ा पारायां जेके मदीने वारनि खे पारायां उहे हसन हुसैन खे पारायां अमीरुल मोमिनीन खे नबीअ जी मयार मिलंदी इन जे करे शहजादा आहिनि हिननि जे लाइ कपड़ा बि ॿाहिरि खां घुराया थो। अब्दुल्ला सॾु करे चयो बाबा पोइ मुंहिंजो जोड़ो चई तूं ई सिबरा बाबा मां अमीरुल मोमिनीन जो पुट्रा ची पोइ बि उमर जो पुट्रा न हे अलीअ जा थई न ॻाल्हायो ई। ॾहीं मुहर्रम जो ॾिहाड़ो अजीब ॾिहाड़ो आ पर जुम्मे तो जुम्मतुल मुबारक जो ॾिहाड़ो आ। हजरत इमाम हुसैन अली मकाम जा दोस्त सुबुह जो तैयार थींदा विया आहिनि मैदान करबला में पंहिंजा जान पेश कंदा विया आहिनि जान जा नज़राना ॾींदा विया। दोस्त कुहाए हाणे पंहिंजा बच्चा मोकिलण शुरू कयो अथई। कासिम घोट जोड़ो बच्चो वियो अली अकबर वियो सभई कुर्बान करे हाणे जेको आहे काश इमाम हुसैन अली मकाम अकेलो मैदान में बचो आ। हजरत सैयदा ज़ैनब आई आ करीब चेती भाव चेती जे अज सोन हुजे हा त मां ॾियां हा मां परदेस में आहियां मां तुंहिंजी कहिड़ी मदद कयां चांदी हुजे हा तोखे ॾियां हा मां कहिड़ी मदद कयां मां तोसां गॾु परदेस में आहियां। ॿ शयूं आहिनि मूं वटि उहे क़बूल कर। गाज़ी ॿई शयूं कहिड़ियूं ऐं भेण ॿई कहिड़ियूं शयूं अथई चई मुंहिंजा ॿ पुट आहिनि हिकिड़े जो नालो अवना ॿिए जो नालो मोहम्मद आहे। ॿई आहिनि बचड़ा गुलाब जा गुल आहिनि नंढड़ा आहिनि मासूम आहिनि इहे कुर्बान कर इहे क़बूल कर। भेण हेरे तवजो भेण इहे नंढड़ा आहिनि इहे मदीने वठी वञजांइ अखियुनि में लुड़कायसि भा अम्मा खातून जन्नत चवंदी मुंहिंजा पुट कुहाए पंहिंजा वठी आई आहियां पंहिंजा बचाए आई आहियां भा अम्मा फातिमा ज़हरा जी मयार कोन सही सघंदसि नाने रसूलुल्लाह ॾे वञा उहो चवे त पंहिंजा बच्चा तूं बचाए आई आहियां मुंहिंजो नवासो शहीद कराए आई आहियां पोइ मां छा जवाबु ॾींदसि हुसैन मूंखे इहे मयारूं मारे विझंदियूं तंहिंजे करे ॿई बच्चा कुर्बान कयां थी तूं क़बूल कर। हुसैन अली मकाम जॾहिं भेण जी मिन्नत आहो ज़ारी खे ॾिठो क़बूल कयईं ॿई बच्चा क़बूल कयईं। इमाम सगोरे जी भेण ॿई बच्चा शहजादा सिंगारींदी वेठी आ चए थी ओ न जी अम्मा ईअं करबला ॾे वञो पिया ईअं मोटिजो जीअं अली अकबर मोटियो। अम्मा अम्मा अली अकबर त टुकड़ा टुकड़ा थी आयो पुट तव्हां ईअं अचिजो हाज़ुर अम्मा हाज़ुर मोहम्मद जी अम्मा बच्चा खाली न मोटिजो ईअं अचिजो जीअं कासिम आयो ईअं अचिजो जीअं अली असगर तीर खाई साह उते कुर्बान करे आयो आहे। हा अम्मा हाज़ुर ॿई शहजादा तैयार थिया आहिनि होॾो यज़ीदन खे हुकुम मिलियो आहे अचनि वथा ॿ शहजादा हाणे मोकिलियां वठो पियो हिकिड़ो जो नालो अवना ॿिए जो मोहम्मद ज़ालिमन 25 माण्हू सवारियुनि ते तैयार कया ॿिनि जे मुक़ाबले में 25 इमाम हुसैन अली मकाम जे भेण जा बच्चा हुया चई मामा हा मामा छा थियनि हुसैन हा बस दुआ करे छॾ सैयदा ज़ैनब जे पेरनि ते किरिया आहिनि ॿई शहजादा अम्मा अम्मा दुआ कजांइ असांखे अरे कॾहिं त माउ जे पेरनि ते किरी माउ खां दुआ वठ आई ओ मई आई मां रोग आहियां शारा रोग आहियां मना दुआ खान बिल ओ मैं अब्बा मना दुआ खा तेरा डाकी का विशाल था माथ है तो नजदीक तो न खाए हमें पोड़ी मिर्गा तने में जाना छुट्टी गालायो आहे या ना है वाह वाह हुसैन वाह हुसैन वाह औने मोहम्मद अम्मा दुआ का जाए जियो हिया दुआ वठी हिया जो निकता करबला जे मैदान में त 25 ॼणनि जो मुंडियूं लाथऊं
पान के तीर लगन ऐं रत जो है तलवारूं रत। हाणे जॾहिं मैदान करबला में बीठा आहिनि ओन चवण लॻो मोहम्मद हल अम्मा जी ज़ियारत करे अचूं। भा मोटी वेंदासीं अम्मा नाराज़ थी पवंदी चवंदी खाली मोटी आया हो चयो हुयईं ये अचजो जिए कासिम मोटियो आ ये मोटजो जिए अली अकबर मोटियो आ ये किए मोटी वञूं। फरमाए ना भाई 25 जहन्नम में पहुंचायासीं तलवारन में रत लगला पंहिंजे लटन के रत लगला जख्मी आयो हाणे हली करे वरी दुआ वठी था करबला दे अचूं। अम्मा सा मिलण ले सिक भी लगी वई आ हल त हलऊं बई शाहज़ादा आया मां जे साम्हूं मां चए थी अब्बा मोटी आया छो आयो छा मुंहिंजी हे कुर्बानी कबूल न पई अम्मा वरी दुआ वठण आया हूं 25 जहन्नम में पहुंचाए आया हूं वरी दुआ कर करबला जे मैदान मल्हाए ॾेखारींदासीं क़यामत वारे ॾियारे फखर करे फातिमा जाडो उथी भी चो जाए मां भी बिन पुटन जी उहा शहीद मां शहीदन जी मां आया। ठीक है पुत्र वरी दुआयूं वरतूं पुठियूं ठपन बचड़ो हेॾे अचो तव्हांजे वारन के जेका मां सींध कढी उहे सींध तव्हांजी ड्रही वई आहे। बच्चा सिंधू कढे थी वेठी हुसैन हीअं जो ॾिठो त हिन खे सींध पई कढे। इमाम हुसैन आली मकाम जे अखियुनि में लुड़क अची विया दाह निकती ज़ैनब भगी दौड़ी भा रड़के फरमाई मां याद आई अम्मा याद आई। हुसैन किए याद आई फरमाई तू अदी जरे कंगा दींदी वेठी है न अम्मा असा के इए कंगा दींदी इए मुखे हसन के सिंगारींदी जरे जो तुझे हथ में कंगी दिठम मुखे फातिमा याद आई इन जे करे पे रोवा भेण बियो ना है। अल्लाह जो कसम मुसलमानो जे बई शहजादा वरी तैयार थिया हन वरी विया हन। इमाम हुसैन डिठा औने मोहम्मद के किरंदे डिठो पान मैदान में विया हन बई शहीद खणी ज़ैनब जे सामू आया। ज़ैनब इए मोटिया थी जी कासिम मोटियो आ इए मोटिया हन जी अली अकबर मोटियो आ खणी आयो जनाजा पान तैयारी थियो करे। 10 जी रात हुई सैयदा ज़ैनब ख्वाब डिठो हो त करबला जी सरजमीन ते एक औरत आ पेरे प्यादला का जुती पेरन में कोन थस झाड़ू दीदी बीठी आ बुहारी दीदी बीठी आ ए मुंह डिठो मास वनी वेझो थी थियो मास थी मास पुछा कई मास केर आही करबला जा कुकरा थी मेड़े ये पोते निहारे जी ज़ैनब तू आ हिते सुभाणे मुजो पुट हुसैन किरंदो मां करबला जा किकरा पी मेड़िया सुबह जो उठी सैयदा ज़ैनब ख्वाब पांजो बुधावे थी बीबी शहरबानो की शहरबानो ही ख्वाब ॾिठो खुदा जो कसम अखियुनि में लुड़क अची वियसि। शहरबानो चो ज़ैनब अॼु तो वारो ख्वाब थी सके तो मुखां मुंहिंजो वर जुदा करे अद्यूं एड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा ओ अद्यूं एड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा ओ पुनल मुंहिंजो आहे पधरो सुणल मुंहिंजो आहे पधरो ओ पुनल मुंहिंजो आहे पधरो सुणल मुंहिंजो आहे पधरो दिलनि जो दिल परड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा अद्यूं एड़ो वरड़ी भेनर कीअं विसारे मां वेहा। अखियुनि में गोड़ा अथस बीबी पंहिंजी न्याणी सकीना खे सॾु कई कंहिंखे सॾु कई सकीना नंढड़ी आहे
मासूमा फरमाई तू ही दिया अम्मा हो जिस प्यार से समझाइस जारी अली अकबर वियो डिठू कीअं आयो अली असगर कीअं मोटियो औने मोहम्मद कीअं मोटिया अज तवां जो बाबो वींदो वे वरी ईअं मोटंदो वे जीअं इहे मोटिया आहिनि बाबे खे वञण न ॾे चवेंसि त असांखे मदीने पहुचा मदीने केरु छॾींदो असांखे वठी केरु वेंदो हे ॿिया त सभु पंहिंजा ख़ानदान जा अथसि मां ईरान जी आहियां धारी आहियां मां कंहिंजे हवाले थींदसि इन जे करे पंहिंजे पीउ खे न छॾजांइ सकीना सिधो हुसैन वटि आई बाबा हाणे त तूं त न वेंदे न हाणे सभिनी खे मोकिलियो सिंगारे हाणे तूं फरमाई सकीना हाणे तुंहिंजे बाबे जी वारी आहे हुसैन तैयारी तो करे बेपारी जो नमाज जुमे जो टाइम करीब आ हाने हुसैन लश्कर कुहाए दोस्त कुहाए दादला तो मोहब माराए इह दोस्त मोहब पंजा माराए शहीद कराए हाने हुसैन तैयारी तो करे सकीना घोड़े जे पैर के चिंबड़ी पईया खुदा जो कसम घोड़ा छा जानवर भी अदब वारा होया अरे घोड़न के भी सैयदन जो अदब आ अरे तू तो चवे तो हुसैन अहल बैत ना है हसन अहल बैत ना है अली अहल बैत ना है फातिमा अहल बैत ना है ये अहल बैत ना है न तो पो तू बरोच किए थियो बरोच तू इमामन के गारियूं तोड़ी जेकर एकड़ो मानू उठी भी चवे अदा तू तो बाबा मौलवी लाशारी आहे तू लाशारी ना है सच बुधाया तो मां त घणी बलोचिस्तान जो आ पहिरों हेठा जेके वेठल लाशारी कौम जा आहिनि उहे ई न छॾींदसि कुती दा पुत्रा साडे मौलवी लाशारी को कहंदा भई तू लाशारी नहीं आई ॻाल्हायो छो नथा पहिरों तू वेठा है विछंदसि पर जेको चवे त अली अहल बैत ना है या गार हुसैन अहल बैत ना है या गार अरे जंहिं मुल्ला जे ज़ुबान ता अहल बैत के गारियूं मिलन इहो ईमान वारो या बेईमान मुसलमान या काफर ॻाल्हाए त सही बच्चो ईमान तू गारियूं ने अहल बैत के पर बहरहाल ॻाल्हि ॿुधे रे तवज्जो कर कुरान ऐलान कयो फरमाए तो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा ये थी अहल बैत जन का पलीती रब दूर करे छड़िया हजरत इमाम हुसैन आली मकाम जो सिर मुबारक खजी जने दमिश्क जे बाजार में आयो आ सिर मुबारक नेज़े ते आ इमाम जे जुबान ते अल्लाह जे कुरान जी तिलावत आ रस्ते में दमिश्क जे बाजार जे हेडो भी मानू बीठा है हेडो भी मानू बीठा है विच में फौज जो गुजर थियो आ अज जेकरे फुलन मजा को जनाजो गुजरंदो आ मानू हेडा भी बीजी विंदा है हेडा भी बीजी विंदा है हे लुटियल काफिलो करबला जे मैदान जो जेको एडी कुर्बानी ॾियण खां बाद खबर पई त जो हुसैन आली मकाम जो जिस्म करबला में आ सिर यजीद जी दरबान में आदो तो वने त हेडो भी गुला मानू बीठा आहिनि हेडो भी बीठा आहिनि हिकिड़ो हिंदुअ जो दुकान आ वॾो पैसे वारो आ हिंदू पंहिंजे दुकान तां गेट ते बीठो आ त नबीअ जे नवासे इमाम हुसैन जो सिर मां भी ॾिसा ये जो करीब आया तो फौज के इशारो कयई बीहो बीहो यो मथे कुरान जो आवाज काथे आ चवण लगा त यो नबी जे नवासे जे सिर मुबारक मां आवाज तो अचे फौजियो थोड़ी देर तरसी पो भला इहो सिर मुबारक ॾेखारियो त सही जेकॾहिं चवंदो त मां तव्हांखे नाणो ॾींदुसि पैसा ॾींदुसि दिरहम ॾींदुसि यज़ीदियुनि जो हाओ पैसा ॾे तोखे सिर जो दीदार करायूं हुसैन जो दीदार करायूं पैसा वठी दीदार जो करायूं त इमाम सगोरे जे वारन खे रत लॻल हुई इमाम सगोरे जी ॾाढ़ी रत सां रंगियल हुई चेहरे जो ॾिठो किराड़ हिंदू आशिक थी पियुसि हिंदू चवण लॻो फौजियो सिपाहियो कलाक जे लाइ इमाम हुसैन जो सिर मुबारक मूंखे ॾींदो
छा कंदे ची धोईंदुस ची पैसा दींदे पैसा दींदे तू भी अदा पुलिस वारो मेहरबानी करी न कजाए वो हर शे पुलिस वारा वठंदा पैसो मुलाकात करन ले वने थाने ते पैसा जेल में वन पैसा यो उहे यजीदी पुलिस वारा अचन पिया बाबा ॾेखारियो से हुसैन त पैसा वरता से जो सिर धोईंदेस त पैसा दे किराड़ चो पैसा जेतरा वठो हुसैन जे नाले ता कुर्बान तो कया खणो पैसा कलाक हिकड़े जे लाइ मुखे इमाम जो सिर मुबारक दो हिकड़े कलाक जे लाइ इमाम जो सिर मुबारक वरतो थई तमा चो पिया से जमायत थोरी इंदस हे दावत दींदो आ हे दावत न दे पर इमाम सगोरे जे जिक्र जो नालो बुधी हजारे मानू गड थी विंदा अज ही महफिल इंशाअल्लाह जिंदगी रही आइंदा साल पो वरी चवंदो अदानी थानगा खनू कोटा भोरनू या एवटा खनू पाणे चवंदे हे जलसो विंदो वधंदो जो इमाम अली मकाम जो सिर मुबारक वतो थई पैसा डोकड़ दई घर जो खणी आयो चवण लगो पंजे घर वारन के जल्दी कयो मुजी घरवारी पानी गरम कर अध गरम हुजे अध थधो नीम गरम कर छो त रत जमी वया सिर मुबारक धोइणो आ थाल में सिर मुबारक रखाए करे किराड़ पानी खणी जने वेझो आयो न तो हुसैन जे चप्पन मां आवाज आयो हथ न लाई जा मुखे हथ न लाए जाए चई हथ न लाइंदुस तो धोईंदुस छा सा ओदा ओ गाढ़े रुमाल वारा मूंसा ॻाल्हाए यार जे कदे हथ न लाइंदुस तो धोईंदुस काथों हुसैन फरमायो तू कलमो कोन पढ़ियो आ तू पलीत आहीं मां हुसैन अली जो बच्चो आहियां अल्लाह ताला असां खां पलीती दूर करे छड़ी आ परे करे छड़ी आ तू वरी कीअं मुखे हथ लाइंदे भला हुसैन छा कयां ची पहिरों नाने जो कलमो पढ़ ए घर वारन के पढ़ाए वाह हुसैन तुझी करामत सजे घर जो घर किराड़ कलमो पढ़ी मुसलमान थी पिया हाने हथ लातो सिर मुबारक धोतऊं धोई करे कंगा दई वारन के जुल्फन के ठाहे हुसैन अली मकाम जी दाढ़ी के ठाहे खुदा जो कसम आई थाल जो रवानो कयूं हिय जो दिसने पिया यजीदन जे फौजन निगाह कई हिय जो नजर कयूं चूं यार केर तो चवे त सिर असां सा है जिस्म करबला में आहे त जिंदा तो हली जॾहिं यजीद जी दरबान में सिर मुबारक न्यूं पहिरों घर न्यूं सैयदा ज़ैनब 5600 किलोमीटर जंग सफर करे पंध करे आया को दिलासो ॾियण वारो कोन थस को सहारो ॾियण वारो त खामोश थी वञे का औरत हिनखे दिलासो न थी दे जॾहिं हुननि जे घर वई आ त यजीद जी औरत पिटे पई हुननि जे मथां हुसैन अली मकाम जे सिर मुबारक ते फरमाई हाणे छो गलती कई थई माफ़ी छा थी हाणे कयो अथो पाण लोड़ियो पाण वरी सिर खजी इन में यजीद जी दरबान में आयो यजीद ज़ालिम कुर्सी ते वेठो आ लठ हथ में थस इमाम जो सिर रखियो हिय सिर पंहिंजी लठ खणी इमाम हुसैन जे चप ते रखी छाते रखी हिय चप ते रखी चवे तो दे खबर मुझे बैयत का इनकार करण वारा केड़ो हशर कयो माए हेडो गैरतमंद फौजी को बीठो हो हिय लकुड़ के खणी छिके हथ में खसई जालिम शर्मदार शर्म नथो अचे इन्नी चपन के मुंह डिठो हो मुहम्मद चुमियो दींदे नबी के चुमी दे मां ये चप डिठा हा जेके चप चपन सा विलाए चुमी दो अज तू नी चपन ते लठ तो रखी वाह खुदा जो कसम बहरहाल ये एड़ी कुर्बानी आ
जो पूरे आलम इस्लाम में आदम अलैहिस्सलाम खां वठी मिठे नबी जी शरीयत तक एड़ी कुर्बानी जो को मिसाल पेश न करे सघंदे, एड़ी शहादत पेश न करे सघंदे। हुसैन अली मकाम 10 मुहर्रम जे दिहाड़े जुम्मे जी 2 रकातूं निमाज जो इजाजत वठी चवे तो शिमिर जरा ठहर जा, मुझे सजदा तो कर लेने दे, हक का करूं शुक्र अदा, मुझे सजदा तो कर लेने दे। चे तो मां अल्लाह जो शुक्रियो अदा कया, अन्या भी अल्लाह जो शुक्रानो पियो अदा करे। और तू थोरो ही तू है मां पुत्र गुजारे अल्लाह मैया को जुल्म खुदा, अल्लाह खुदाया भाई मैं को जुल्म खुदा, अल्लाह साजा जुल्म कयो अदा कहर करे छडियो, अल्लाह साजा जुल्म। अरे खुदा जा बाना, खुदा जुल्म करण खां पाक। माई रोए थी पर रोए वरी अल्लाह के पिटे थी। शे अल्लाह जी आ पैदा अल्लाह कयो सुठा यूस अल्लाह कन अल्लाह दिनस नक अल्लाह दिनस, थोरे ॾींहं जे लाइ तोखे पुट करे ॾिनई वरी मोटाई त अल्लाह जुल्म कयो। हे मां पंहिंजी चादर जे करे कंहिंखे ॾियां वरी मोटाए वठां त इहो जुल्म आहे छा? ॻाल्हायो छो नथा? हाँ मोहम्मद इब्राहिम ॾिनी मूंखे घड़ी वरी वापसि वठी वियो, मां चवां जुल्म कई मूंसां? वरी जो वापसि वठी वियो उनजी मर्ज़ी आहे बाबा, शइ अथसि पंहिंजी। ॾिठई मौलवीअ जी घड़ी ठहे कान थी वरी ठोकियांसि। ख़बर अथई त कुहाड़ो मौलवी आहियां, काथे बि वज ॾींदे त धक हणी वठंदोसि आहे। हे चादर आज जेकॾहिं ॾियां वरी 2 ॾींहंनि खां पोइ मोटायां था, 2 ॾींहं तो पंहिंजे ढकियो सीअ लाथो हाणे मुंहिंजी मोटाए ॾे, अल्लाह ताला तोखे औलाद ॾे थो, बच्चा ॾे थो, ॿार ॾे थो। इन जे करे इमाम हुसैन अली मकाम सजदे में सिर ॾिनो, जीअं शहादत थी त अम्मा खातून जन्नत जी कब्र लुडी ऐं लुडी त आवाज़ आयो, चो सुभान अल्लाह। आवाज़ आयो त इस बेटे पर फातिमत ज़हरा को नाज है। अली जे मज़ार के लोडो अची वियो आहे, उतो आवाज़ आयो त इस बेटे की शहादत पर अलीउल मुर्तज़ा को नाज है। रोज़े रसूलुल्लाह में जा जवाब मिले तो त इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। अर्श में आवाज़ आयो त इस अर्श में आवाज़ आयो त सजदे तो सब ने किए, मुल्ला ने भी सजदा किया, मौलवी ने भी सजदा किया, नबियों ने भी सजदा किया, गौसू ने भी सजदा किया, कुतुबू ने भी सजदा किया। तो सजदे तो सब ने किए, इसका नया अंदाज है। हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। फातिमा होदे पे नाज करे, अली होदे पे नाज करे, नबी रोजे में पे नाज करे। अल्लाह चयो तवा भली नाज कयो, सजदे तो सब ने किए। हाँ मुला गसा है निराड़, मुला गसा वठ पकड़ लगा है, कुकुड़ वारा ठूंगा है तो वारी निमाज मुंह वारी निमाज आ, कुकुड़ वारा ठूंगा निमाज आ त अली जी आ। मौला अली फरमाए तो तीर लगुस, कढन पिया सूर पियो थे। अली नशो फरमाए छो नशो चिहा, अली जो नशो निमाज। अली जो नशो ऑपरेशन कंदो आ, नशा ॾियारींदो आ। मौला अली तीर कढूं था, दर्द पियो थे जी, दर्द पियो थे जी, नशो जी अली जो नशो निमाज आ, मां निमाज में बीहा पो कढ। अली कयो अल्लाह अकबर, होडो तीर कढियो, सलाम वराए। फरमाए तीर छो न कढियो? ची कढियो सी। फरमाए तो वल्लाह वल्लाह कसम आ मुखे रब जो, मुखे तीर जे कढण जी का तकलीफ ना आई आ। खबर पई त अली जो नशो निमाज आ। जेको अली जो मुरीद आ उन जो नशो चर्स ना है, निमाज आ। चो मवाली थियो, मवाली मवाली थियो। तव्हां चवंदो मौलवी साहब जो चई मवाली थियो, मवाली थियो पर निमाज जा मवाली।
ॻाल्हायो मवाली थियो पर निमाज़ जा हिकड़ा एड़ा भी मवाली अथो जो निमाज़ जा मवाली हिकड़े नौजवान जी सजी जिंदगी निमाज़ कज़ा न थी हिकड़े दिहाड़े सुबह जो टाइम थियो असुर जो शैतान जो अज कज़ा करायास शैतान आयुस हे जो निमाज़ ले उठियो ची सुम अञा टाइम घणो पियो आहे हे गरम गरम बिस्तरो तो छड़ी अञा कलाक डेढ़ पियो आहे निमाज़ में नौजवान सुमी पियो सिज उभरी उठियो तो सिज उभरी अची रोइण लगो अची पिटे पियो धाड़ा जुल्म थियो आड़े मूंसां मुंहिंजी निमाज़ वई माने न चयोसि कज़ा करे पढ़ कज़ा करे पढ़ कज़ा करे पढ़ खणी चीना मां कज़ा किए कया रब पुछा कंदो मुझी निमाज़ वई हे रोए पियो अल्लाह ताला मलाइकन के चयो तो मलाइको हिन जे अमाल नामे में लिखो इन हिकड़ी निमाज़ जे कज़ा जे बदले में 80 साल जी कबूल पयल इबादत जो सवाब लिखोस ऐं बी रात थी असुर जो शैतान सिधो उन जे घर उठी 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 निमाज़ पढ़ तू के रही मुझे घर में आयो कल चई तो निमाज़ में टाइम पियो आज वरी गिरी आयो काडो चे तो उठी निमाज़ पढ़ ची तू आ रोइणो हुए हिकड़ी निमाज़ जो सवाब मिलई वरी सुमारिया वरी सुबह जो रोइण शुरू करी वरी सवाब वधिक मिलई फायदो कोने असा के पो तू यार उठी मेहरबानी करे वो निमाज़ पढ़ जान छड़ा जै जे लाइ शैतान पाण पे निमाज़ जे लाइ उथारे अने बुधा इन जे लाइ कुरान चेतो त इन शैतान लिल इंसान अदुव मुबीन शैतान जो इंसान जो दुश्मन आ शैतान पधरो दुश्मन आ हाने जडे इमाम हुसैन सिर मुबारक दिनो रब फरमायो त हुसैन अच त इनाम दई छड्या हाने इनाम बुधाया अल्लाह ताला जल्ल जलालू फरमायो त वला तकूलू रब फरमायो ओ हुसैन जा हुबदारो हसन जा प्यारो नबी जा उम्मतियो अली जा मुरीदो सदाइण वारो सहाबा जा गुलाम सदाइण वारो अचो त तवा के हुसैन करबला वारे जो इनाम बुधाया इनाम यो तस वला तकूलू ओ बरोच ओ बलोच ओ लाशारी ओ बलोच ओ मरी बलोच केड़ो भी बलोचा सिंधिया जा मोटा सिराइकिया केड़ी भी जुबान वारो आही नचो कहीं के नचो इमाम हुसैन की नचो जेके अल्लाह जे रस्ते में कत्ल कया वया हुजल छा नचो रब तो चवे अमवात मोल नचवेस मोल नचेस या अल्लाह पो कब्र जो ठही अल्लाह फरमाए कब्र भली ठहे पर मोल नचेस जनाजो भली पढ़ोस पर मोल न चोस गाल्हायो गाल्हायो कुले कांधी भली थियो पर मोल न चोस अदा अज मसलो समझी वन अल्लाह ताला फरमाए त अमवात बल आहया मोल न चो बल्कि जिंदा चवेस बी आयत में तो फरमाए अल्लाह ताला फरमाए तो इनके दिल में भी गुमान न कर त मरी वियो ये अल्लाह वट रिज़्क भी खाइंदा हन ज़ाहिरी जियरा हुंदा हन त अब्बे वट अम्मा वट घरवारी वट मां वट खाइंदा हन पर जदे शहीद थींदा हन त रब चे तो व इंदर रब्बिहिम युरज़कून मां रब वट उहे रिज़्क खाइंदा हन मूं रब वट उहे रिज़्क खाइंदा हन यानी उहे शहीद आहिन अल्लाह ताला फरमाए तवां जिंदा आहियो हाणे उम्मत मुहम्मदियत हक़ आ चवे तो हुसैन जिंदा हुआ है अली अकबर जिंदा है औने मोहम्मद जिंदा है मुस्लिम बिन अकील जिंदा है 72 दोस्त जिंदा हैं करबला जा शहीद जिंदा हैं हर साल खुदा जो कसमा हुसैन के तो मानू खराज तहसीन पेश करे तो पर उन जे करबला में दोस्त जेके कुहायई सबनी के हर साल दुनिया जे टुकड़े टुकड़े में याद करे जिक्र करे ए मानू जो है यो पेश था करन तो शहीद जिंदा हैं शहीद जिंदा है
मुंहिंजा मिठा भा उन ज़िंदा हन जो ज़िक्र ज़िंदा हुआ, जेको मरी वियो आहे उन जो ज़िक्र ई मरी वियो। काथे तव्हां जलसो ॾिठो आहे यज़ीद जे शान जो जलसो? ॻाल्हायो। मरी ख़त्म थी वियो, अॼु बि हुसैन जो बच्चन जो ज़िक्र ज़िंदाबाद आहे। अल्हम्दुलिल्लाह हर साल ही खैरात कंदा आहिनि, पंहिंजे भाउ जे याद में भी बारो कंदा आहिनि, उहो बारो भी कंदा आहिनि, हुसैन जो ज़िक्र भी कंदा आहिनि। सिट जेकॾहिं न हलंदी अथसि 7-8 ॿार कढिया अथसि। होॾे हो बहुदाबाद वारनि खातो लिखियो आहे 2 बच्चे ही अच्छे। हिन जो चरिया हो छा, नबीअ जी उम्मत भले पई वधे, ॿियो गुज़र सफ़र कोन अथसि। अॻे केस्टूं माण्हू वठंदा हुअसि, ॾाढो कमाई थींदी हुअसि। हाणे केस्टूं वठे कोई नथो, मेमोरी कार्ड अची वियो आहे हेतिरो, हिकिड़ो छा 50 मौलवी हिकिड़ी मेमोरीअ में, वहाबी भी उन में, शियो भी उन में, सुन्नी भी उन में, मेमोरी हेतरी आ, ठुप कोई नथो विढ़े अंदर। हिकड़ी मेमोरी में मुला गड हूं विढ़ो ही कोन था, बाहर विढ़ण रुगो पेट जो चक्कर आ। अचो असां जो मरकज मदीनो ही आ, सभनी जो मरकज मदीनो आ। बस मदीने वाले साईं जी मोहब्बत, उनके बच्चन जी मोहब्बत, उनके असहाब जी मोहब्बत, उनके अहल बैत जी मोहब्बत रख। खुदा जो कसम आ, लिखी जाए तू जहन्नम में न सड़ंदे। हिकड़ी नात पढ़ंदो, इन जी खिदमत कयो। जेकॾहिं 150 नात खान के ॾिनो त को तव्हां में खोटी कान ईंदी। हुए भी तव्हां ॻाइणे वॼाइणे ते अखियूं ॿूटे ॾींदा हो, पोइ 100 निकिरे 500 निकिरे अदा दई बस। हिते 100 खां भी पुछंदो ॻाढ़ा नोट तोखे ॾियां या न ॾियां। पर जेकॾहिं अॼु ज़िक्र हुसैन ॿुधो अथई, मन काथे ज़िक्र हुसैन जे सदके महबूब जे सना ख़्वान जी खिदमत कर। हे भी वॾो कर्ज़ाई थी वेंदो आहे साल में, पोइ मुहर्रम जे महीने में रबीउल अव्वल में निकिरंदो आहे त कर्ज़ा लाहियां, नात नबीअ जी पढ़ां, इनखे खिदमत कयोसि। जमायत जे नात ख़्वानी जो सवाब, जमायत जे विरदे सुभान अल्लाह जो सवाब, सनाए मुस्तफ़ा जो सवाब, वाइज़ नसीहत जो सवाब, या अल्लाह सां मदीने वारे साईं जे हवाले था कयूं। उन जे तवस्सुल सां तमाम अंबिया अलैहिस्सलाम, असहाबे किराम, ताबईन, तबा ताबईन, मुंहिंजा मौला बिलखुसूस शुहदाए करबो भला जे शहीदन जे रूह के ईसाले सवाब था बख्शूं। उन्हनि जे तवस्सुल सां इमाम हुसैन आली मकाम जे तवस्सुल सां महबूब जे सारे उम्मतन के था बख्शूं। या अल्लाह असां वटि ही सवाब थोरो आ, मुंहिंजा मौला तो वटि रहमत कुशादी आ। या अल्लाह हिन महफ़िल जे सदके मरहूम शहीद मोहम्मद मुरीद जे रूह के जन्नत फिरदौस में आला मकाम अता फरमा। इमामन जे सदके उनकी कब्र के रोशन बना। इलाहुल आलमीन असांजा खया हथ खाली न मोटा। या अल्लाह हिन गोठ के पंहिंजे ज़िक्र सां आबाद फरमा, हिन मस्जिद शरीफ के नमाज़िन सां आबाद फरमा। जेका मोहम्मद मुरीद जे दिल जी उम्मीद हुई मस्जिद ठाराइण आबाद कराइण जी, मुंहिंजा मौला उनके आबाद फरमा। या अल्लाह दुनिया में ईमान सां रहा, वरी ईमान सां लड़ा। दुनिया में महबूब जो सच्चो उम्मती करे रहा, आखिरत में महबूब जी शफात जो सायो नसीब फरमा। हिन सारी जमायत जो पंध अचण, हिन महफिल में शिरकत करण कबूल फरमा। हिनन जी खैर खैरात जेका ॾिनी तन उनके भी कबूल फरमा। या अल्लाह असांखे घुरण ॾा नथो अचे, तू बग़ैर घुरे अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक।